बस राबी, मुझी किस्मत में पंजन मारूड़न जी खिदमत करनी हुई। उन्हनि जी दुआउनि जे करे त मां बची वियमि। साइण पो ॻोठ में बि त राकास घुमी वियो हो, ख़ामोशी हुई हर तरफ़। पोइ त बहादुर ख़ान खे इन ग़लती जी सज़ा भोगणी पवंदी। सॼी ज़िंदगी रड़ंदो रहंदो। इहो मुंहिंजो वाइदो आहे। जेका गोली साइण खे लगी, जेकॾहिं इहा गोली बहादुर ख़ान खे लगी आ तो ॻोठ मां ॾचो ई लही वञे आ, छो त हुन जी उम्र वॾी आ। अमीरा, अहिड़नि ज़ालमनि जी उम्र डिघी थींदी आहे। इहे मरंदा घटि आहिनि, छो त उन्हनि जो हिसाब अॻिते थींदो। साइण जो ख़ैर आहे न, बढ़िया नहीं और खुश है, मजा नहीं कर खुश है। वे चाचा, बाबा खुश त आयो न? हाँ मां, तू कीअं आहीं? बाबा मां भी घणी खुश आहियां। चाचा मां अवां जी थोराई थी आहियां जो अमीरा खे तव्हां हिते रहण जी इजाज़त ॾिनी। साइण, असां त बच्चा बव्हां सां घोर करण लाइ तयार आहियूं। चाचा तव्हांजे बचन जी रब वॾी ॼमार करे। ॿी त ख़बर ॾियो। साइण, हाणे अवं फेर असां ख़ुशि थी घर पहुतो। इन ई करे चवां थो त धीउ अमीरा खे ऐं सारंग पुट खे इजाज़त ॾियो त हली पंहिंजो घर संभालनि। आउं बि अकेलो आहियां। चाचा गुलण, छा ईअं नथो थी सघे त तव्हां पंहिंजे घर खे तालो हणी अचे हिते रहो? चाचा तव्हां धारिया त न आहियो, भाउ सारंग ऐं तव्हां त असांजा पंहिंजा आहियो न। हाँ चाचा, घर त वॾो आहे ऐं सॼी हवेली ख़ाली पई आहे। तव्हां ॿिनि कमरनि में रही सघो था। चाचा राबी ठीक थी चवे, असां पाण में त आहियूं। ॿियो त घर बि भरियो पियो हूंदो, तव्हां हिते रहंदो त कहिड़ो हर्ज थी पवंदो। असां बि त तव्हांजा बच्चा आहियूं न। चाचा तव्हांखे हिते का बि तकलीफ़ कोन ईंदी। घटि मां घटि असां सभई गॾु त हूंदासीं न। ठीकु आहे साइण, जेकी अव्हांजी मर्ज़ी। अमीरा ऐं सारंग भले हिते रहनि, पर आउं पंहिंजे घर रहंदुसि। मूंखे इजाज़त ॾियो। ईअं ई सही चाचा।